स्विगेस में रिपोर्ट करे पे निसार अली कुबर स्विगेस खालिक एलिमेंट्री स्कूल गोठ गुलन खान खासकली में सालियानी तकरीब मल्हाई वई। तकरीब में सालियानी इम्तिहान में पोजीशन माणींदड़ शागिर्दनि खे इनाम ॾिना विया। उन सां गॾोगॾु क्विज़ कॉम्पिटिशन नात रसूल में तकरीरी कॉम्पिटिशन जो पिणु शागिर्दनि में मुक़ाबलो करायो वियो, जंहिंमें शागिर्दनि वॾे अंग में हिसो वरितो। शागिर्दनि जे जोश जज़्बे खे ॾिसी स्कूल जे ऑपरेटर खालिक खासकली उस्ताद जी मेहनत खे साराहियो ऐं तमामु वालिदैन खे पंहिंजी औलाद खे तालीम ॾियण लाइ पाबंद कयो। ख़ुसूसन न्याणी जी तालीम ऐं उन्हनि जी हाज़िरी यकीनी बणाइण लाइ ताक़ीद कयो। 8वीं क्लास खे आलीन अखियुनि सां अलविदा कयो। महिमाननि में तालीमी माहिर उस्ताद अब्दुल खालिक शर, उस्ताद ज़मीर हुसैन शर, राज मोहम्मद शंबाणी, उस्ताद अब्दुल रज़ाक खासकली, कामरेड गोस बख्श खासकली, वजूद अली रिंद, अशरफ अली जोयो, हसन अली ख्वाजा ऐं बहादुर अली खासकली, हालार अली रिंद खासकली, मोहम्मद सलमान, सोबत अली खासकली ऐं ॿियनि तकरीरुनि में हिसो वरितो। आख़िर में उस्ताद खालिक शर ॿारनि में नक़द रक़म विराए संदसि जी दिलि ख़ुशि कई। Now I would like to invite my brother Fayaz Ali for the speech. मोहतरम जनाब सदर महफिल, टीएस साहब, स्कूल ऑपरेटर साहब, प्रिंसिपल साहब, उस्ताद साहबान, मुझा शागिर्द, अयो कहने मेरा के में कई आयल मौजूद मेहमान वालिदैन, अस्सलाम वालेकुम। साथियों, अज जी मुझी तकरीर जो उन्मान आहे वतन जी हुब। जनाब आला, हर माण्हू जी इहा ख्वाहिश हूंदी आहे त हू पंहिंजी आज़ाद वारी ज़िंदगी गुज़ारे सघे। उन लाइ हिकु आज़ाद मुल्क जी वतन जी ज़रूरत हूंदी आहे। असांखे बि अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां पाकिस्तान। I would like to invite my brother Asif Ali for the speech. टेम ॾिसो टेम बीठा हुजे बाबा। बाबा ॾिसो हिन प्लेट में आहिनि पीस घणा आहिनि, यानी हिन में मौजूद आहे। हिन प्लेट में ॾिसो, हिन प्लेट में